असांजी रैली कराची प्रेस क्लब वालो पहुंचंदी असीं तोराईंदा आहियूं फ्रीडम मूवमेंट जा असां महिरबानी दोस्तनि जी जेके असां सां तमामु अरसे सां गॾु आहिनि ऐं पंहिंजो कीमती टाइम कढी असां सां गॾु आहिनि असां सभिनी दोस्तनि जा तोराईंदा आहियूं अचनि तुंहिंजो देश मुंहिंजो देश हम क्या चाहते हैं अपनों की मांगे प्यारों की मांगे जरा जोर से बोल लो जरा जोर से बोल लो जरा जोर से बोल लो हम क्या चाहते हैं हम क्या चाहते हैं दोस्तन के गुजारिश चैन फैन पेनाफ्लेक्स के सुबह कन आया मां दोस्तन के गुजारिश कंदुसि त अम्मा साहिबा आहे उनखे प्रोटोकॉल ॾींदा ऐं पेनाफ्लेक्स अॻियां सिधो कंदा यार सभु दोस्त ज़िम्मेदार आहियो छो था ईअं कयो चाचा गाॾी वारा हिकु मिंट खयो आहे मां उनखे कीअं विसारियां मां उहो मुज़फ़र भुट्टो जो 2 सालनि वारो टार्चर वारो लाश कीअं विसारियां मां सही शहीद साजन मलूकाणी जो 2 सालनि वारो टार्चर वारो लाश कीअं विसारियां ए तरबियत सरकार हे पंजाब साम्राज्य जेको असांजे बच्चन खे इंसान नथो सम्झे असांजे बच्चन खे सरियाम कोले थो छो यार को चवणो न आहे असां पढ़ियो आहे असां फ़िक्र पढ़ियो आहे असां लतीफ़ पढ़ियो आहे असां सचल सामी पढ़ियो आहे असां जीएम सेठ पढ़ियो आहे असां सिधी ॻाल्हि करण वारा आहियूं असां मौत खे उन्हनि रिजेक्ट करे छॾियो जंहिं जीएम सेठ खे पूरी तरह सम्झो हुयोसीं असां उन्हनि मौत खे चयो त बाबा वञ जॾहिं तोखे मारणो आहे मारजां मां धरती पंहिंजी क़ौम खां कोन कंदुसि मारे छॾिजो मूंखे को मसइलो ई न आहे सम्झो मां पंहिंजी क़ौम पंहिंजी धरती पंहिंजो वतन पंहिंजे ॿारनि जे लाइ बीहंदुसि हा उन सां गॾु असां आलमी इदारनि खे अक़वाम मुत्तहिदा खे ऐं ॿिया जेके इंसानी हक़नि जा इदारा आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं त बाबा असां सिंधी पाकिस्तान में बेज़ार आहियूं असां पाकिस्तान खे रिजेक्ट था कयूं न खपे असां पाकिस्तान खे रिजेक्ट करे चुका आहियूं गोलियूं हणी मारे असांखे खणी साड़े छॾियो असांखे पंहिंजे दोस्तनि असांखे मुज़फ़र भुट्टो असांखे सिराई कुर्बान कौर असांजे दोस्त सलमान वतो मसूद कुरैशी इहो पैगाम ॾिनो आहे असां वांगुरु सड़ी वञो हार नमन जो विरासत असांजे अॻियां हारियल आहे रियासत असांजे अॻियां हारियल आहे अॼु ॾिसो जेको साईं जीएम सेठ ॻाल्हियूं करे वियो 75-76 सालनि खां पोइ उहे ॻाल्हियूं साबित थियूं थियनि हे कूड़ा आहिनि हे कूड़ा रहंदा हे पोते दीवार सां लॻल आहिनि ऐं लॻल रहंदा सिंधी क़ौम वटि नज़रियो आहे जीएम सैयद आहे लतीफ़ सरकार आहे सचल सामी आहे असांखे ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे असांखे काइद आज़म जी ज़रूरत न आहे असांखे अलामा इक़बाल जी ज़रूरत न आहे असां जीएम सैयद जा रूहानी औलाद आहियूं